ओम शांति। अॼु जे अव्यक्त महावाक्य आहिनि, अचण वारी दुनिया कीअं हूंदी। 2-1-1980 जा महावाक्य आहिनि। 2-1-1980। अॼु बाप दादा कहिड़ी सभा खे ॾिसनि था। हाणे बाबा असांखे ॿुधाइनि था कि हाणे कलयुग खां पोइ जेकी सत्युगी दुनिया हूंदी उहो कीअं हूंदी। त बाबा असां सभिनि ॿारनि खे ॾिसनि था कि इहे सभु मुंहिंजा साहिबज़ादा साहिबज़ादियूं सो भविष्य जा शहज़ादा शहज़ादियूं आहिनि। मतिलबु हिन समय जा असां साहिबज़ादा मतिलबु साहिब जा ॿार आहियूं। असां पर बाबा खे पहचानियो आहे त बाबा जा डायरेक्ट वॾे बाबा जा ॿार असां साहिबज़ादा साहिबज़ादियूं आहियूं। ऐं भविष्य में शहज़ादा शहज़ादियूं ठहींदासीं। सच्ची साहिब जा ॿार सभु साहिबज़ादा साहिबज़ादियूं आहियूं न। त सदा यादि रखो, मां सच्ची बाबा जी संतान साहिबज़ादो साहिबज़ादी आहियां। त इहे नशो सदा रहंदो आहे। शहज़ादियूं शहज़ादियुनि जे जीवन सां इहे जीवन पदम गुणा श्रेष्ठ आहे। मतिलबु सत्युग में त असां देवी देवताउनि जी संतान हूंदासीं। हिन समय असांखे स्मृति आई आहे कि मां आत्मा परमात्मा जी संतान आहियां डायरेक्ट। हिन दुनिया में माण्हू चईंदा आहिनि असां भॻवान जा ॿार आहियूं, लेकिन ईअं हलंदा थोरी आहिनि। अगरि सभु माण्हू सम्झनि असां भॻवान जा ॿार आहियूं त माण्हू लड़े ई न, माण्हू विकार बुराइनि जी वश थी करे कर्म करे ई न। त हिते ज्ञान में अची करे सभु प्रैक्टिकल ईअं सम्झंदा आहियूं, तॾहिं त असां विकार बुराइयूं छॾंदा आहियूं न। त अहिड़ी श्रेष्ठ आत्मायूं पंहिंजी श्रेष्ठता खे ॼाणंदे हुए निरंतर हुन खुमारी में रहंदा आहियूं कि असां केरु आहियूं। डायरेक्ट साहिब जा ॿार साहिबज़ादियूं साहिबज़ादा। अॼु वतन में बाप दादा ॿिन्हिनि जी रोहरियाण हले पई कि साहिबज़ादा ऐं साहिबज़ादियुनि जो महत्व केॾो वॾो आहे। भविष्य जीवन में सर्व संस्कार हिन जीवन सां आरंभ थींदा आहिनि, है न। भविष्य में राजवंश हुजण जे कारण, राज्य अधिकारी हुजण जे कारण सदा सर्व संपत्ति सां संपन्न हर वस्तु में मालामाल हूंदासीं। भई भविष्य में सत्युग में त हर हिकु छा हूंदो, मालामाल हूंदो सर्व संपत्ति सां। कंहिंखे कोई बि कमी न हूंदी। हुते सोनो त ईअं हूंदो जीअं सड़क ते मिट्टी पई हूंदी आहे, सॼी सोने जी दुनिया हूंदी। त हुते त असां सर्व प्राप्त संपत्ति सां संपन्न हूंदासीं, हर वस्तु में मालामाल हूंदासीं। हिते त ॾिसो माण्हू फ्रूट बि वठे त केॾो सोचे सम्झी करे वठे थो न। अॼु हिकु एप्पल बि कोई वठण वञे या कोई माण्हू जो अॼुकल्ह हर सीज़न जे हिसाब सां बि फ्रूट मिलंदो आहे त बि ॾिसो केॾी मिलावट आहे, केॾो महांगो आहे न। लेकिन सत्युग में त असां वटि हूंदा ई एॾा सारा फ्रूट, एॾी सारी चीज़ियूं हूंदियूं, है न। त पंहिंजे ई घर में पेड़ हूंदा, पंहिंजे ई घर में छा मतिलबु पंहिंजी सभिनि खे खेती हूंदी। त ईअं ॾिसो केॾी ऊची दुनिया हूंदी, केॾी सुठी दुनिया हूंदी। हर वस्तु सां मालामाल हूंदासीं। सदा राजाई जी रॉयल्टी में हर जनम बिताईंदासीं, है न। त हितां जा ॾिसो माण्हुनि खे भले वॾनि माण्हुनि खे त खाइण पीअण लाइ एॾी चीज़ियूं आहिनि कि उहे डस्टबिन में फिटी था करनि, लेकिन ॿियनि ग़रीबनि खे खाइण लाइ ई न आहे। जेकी चीज़ अॼु वॾो माण्हू ग़रीब डस्टबिन में फिटी थो करे, हुनखे सड़ाए थो छॾे, लेकिन खाए नथो। माण्हुनि जे घर में माण्हुनि खे न चीज़ूं खाइण जी टाइम न आहे। ऐं ॿाहिरि ॾिसो जेका मज़दूर माण्हू हूंदा आहिनि, ग़रीब हूंदा आहिनि, या वैसे बि जेका मिडल साधारण मनुष्य हूंदा, भले उन्हनि खे सभु कुझु आहे लेकिन उन्हनि खे खाइण लाइ न आहे। उहे सोचंदा भई मां इहा चीज़ वठण लाइ 10 बार सोचंदा न, पंहिंजो खाईंदा बि न। ॿारनि खे रोटी जे लाइ पंहिंजे स्कूलनि जे लाइ फीस ॾींदा, लेकिन ख़ुदि खाईंदा न। अहिड़ो समय आहे न। लेकिन सत्युग में
हर माण्हू चाहे वॾो चाहे नंढो, हर माण्हू मालामाल हूंदो। खाइण जी त कंहिंखे बि कमी न हूंदी, धन जी बि कंहिंखे न कमी हूंदी। सभई पंहिंजे पंहिंजे हिसाब सां हर हिक खे पंहिंजो पंहिंजो धन हूंदो, है न। हुते बि हूंदा नंढा वॾा माण्हू सभु हूंदा। जीअं हिते प्राइम मिनिस्टर बि आहे, प्रेसिडेंट बि आहे, वॾा बि आहिनि त नंढा बि आहिनि। हुते बि राजा रानी बि हूंदा त हुनजी प्रजा दास दासियूं बि हूंदा। लेकिन उन्हनि वटि आहे न मालामाल हूंदा, मतिलबु उन्हनि खे न सभु चीज़ूं हूंदियूं, सभु प्राप्ति हूंदियूं, कोई बि अप्राप्त वस्तु न हूंदी। त एॾी मालामाल वारी दुनिया में असां हलूं था। लेकिन हुन दुनिया में हलण लाइ असांखे हाणे हिन समय सदा ई यादि रखो कि मां हुन साहिब जो ॿारु आहियां, है न। मां हुन साहिब जो ॿारु आहियां। सर्व प्राप्तियूं त सदा राजा जी रॉयल्टी में हर जनम बिताईंदासीं। सतयुग में असां सर्व प्राप्तियूं हर हिक जे जीवन में चारों ओर सेवा जे प्रति चकर लॻाईंदियूं। सर्व प्राप्तियूं तव्हां माण्हुनि खे प्राप्तियुनि जी इच्छा न हूंदी, लेकिन सर्व प्राप्तियूं इच्छुक हूंदियूं कि मुंहिंजो मालिक मूंखे कार्य में लॻाए, है न। अॼु ॾिसो माण्हू पेड़ पौधनि सां छा चाहींदो आहे, फल फ्रूट चाहींदो आहे। लेकिन अॼु पेड़नि में बि फल फ्रूट ईंदा त बि कीड़नि वारा या ताज़ा न, मतिलबु कॾहिं पकंदा आहिनि कॾहिं न पकंदा आहिनि, कॾहिं बाढ़ अची वई अची वई। लेकिन हुते त सभु इहे प्रकृति बि सभु चीजूं बि जीअं त इच्छा कंदियूं कि मुंहिंजा मालिक मूंखे यूज़ करनि, है न। अॼु माण्हू पाणी बि पीअणु चाहे, लेकिन किथे पाणी आहे ई न। किथे पाणी एॾो प्रदूषित आहे जो माण्हुनि खे सूट नथो करे। लेकिन हुते हर प्राप्ति सर्व प्राप्तियूं ख़ुदि इच्छुक हूंदियूं कि असांजा मालिक असांखे कार्य में लॻाइनि। चारों ओर वैभवनि जी खान भरपूर हूंदी। हर वैभव पंहिंजो पंहिंजो सुख ॾियण लाइ सदा एवर रेडी रहंदो। हर वैभव सोचो, हिते त इंसान जी मदद नथो करे, हुते त हर वैभव मतिलबु खाइण पीअण जी चीज़ूं पंहिंजो सुख ॾियण लाइ एवर रेडी हूंदा। सदा ख़ुशी जी शहनाइयूं ऑटोमेटिक वॼंदी रहंदी, वॼाइण जी ज़रूरत न पवंदी। तव्हांजी रचना वनस्पति पंहिंजे विश्वपति जे अॻियां पतनि जे हिलण सां वैराइटी प्रकार जी साज़ हूंदी। हाणे सतयुग में बाबा चवनि था सदा ई न शहनाज़ियूं बजदियूं, मतिलबु जीअं हिते माण्हू म्यूज़िक वॼाईंदो न, लेकिन हिते शोर शराबो वारो म्यूज़िक आहे। लेकिन हिकु म्यूज़िक हूंदो न, सिंपल म्यूज़िक, जीअं हिकदमि शांती सां बसि कोई हिकु धुन वॼे थी। ईअं सतयुग में न पत्ते जे हिलण सां, पतनि जे हिलण सां जीअं त शहनाइयूं वॼंदी रहंदियूं ऑटोमेटिकली। पतनि जे हिलण सां वैराइटी प्रकार जा साज़ बजदा। त सोचो भई अचण वारी दुनिया में हीअं पतनि जी आवाज़ बि हीअं लॻंदो जीअं त धुन थी वॼे। त अहिड़ी दुनिया हाणे बि ॾिसो, कॾहिं कॾहिं जीअं गर्मी हूंदी आहे या जिते आसपास पेड़ पौधा हूंदा आहिनि न, त उन्हनि जो हीअं पता हिलंदा रहंदा आहिनि। लेकिन सतयुग जा पता हीअं हिलंदा जीअं त म्यूज़िक थी वॼे। ईअं वृक्षनि जे पतनि जो झूलण ऐं हिलण भिन्न भिन्न प्रकार जी नेचुरल साज़ हूंदी, है न। हिते बि अगरि तव्हां म्यूज़िक ॿुधो न, कोई म्यूज़िक अहिड़ी हूंदी आहे पतनि जी म्यूज़िक। किथे किथे कंहिं देश में हाणे बि सतो प्रधानता थोरी सुठी प्रकृति हूंदी आहे न, हुते अञा बि ईअं आवाज़ूं हूंदियूं आहिनि त उहो रिकॉर्डिंग में आहे। त सतयुग में न वृक्षनि जा पता झूलण ऐं हिलण सां भिन्न भिन्न प्रकार जा नेचुरल साज़ हूंदा। जीअं हिन समय अनेक प्रकार जा साज़ आर्टिफिशियल ठाहींदा आहिनि न, उहे सतयुग में नेचुरल हूंदा। पंछियुनि जी ॿोली वैराइटी साज़ हूंदी। जीअं हाणे गर्मी में कोयल ॻाल्हाए ईअं आवाज़ कढंदी आहे, या कोई ईअं पक्षी, जीअं अगरि हुनखे ॾिसो कबूतर खे त गुटर गुटर कंदो आहे, है न। ईअं ई कई पक्षियुनि जी आवाज़ ॾाढी सुठी हूंदी आहे, है न। चिड़िया त ची ची करे ॾाढो कंदी आहे न, कौओ कांव कांव कंदो आहे।
लेकिन सतयुग जा पंछियुनि जी ॿोलियूं, है न, पंछियुनि जी ॿोलियूं वैराइटी साज़ हूंदियूं, चैतन खिलौने जे समान अनेक प्रकार जा खेल असांखे ॾेखारींदियूं। जेका पंछी हूंदा न, उहो चैतन खिलौने जे समान अनेक प्रकार जा खेल ॾेखारींदा असांखे। जीअं अॼुकल्ह हिते मनुष्य भिन्न भिन्न प्रकार जी ॿोलियूं सिखंदा आहिनि मनोरंजन जे लाइ, वैसे हुतां जा पंछी भिन्न भिन्न सुंदर आवाज़ुनि सां असांजे इशारे ते मनोरंजन कंदा, असांजे इशारे ते मनोरंजन कंदा। जीअं हिते कई माण्हू तोते खे सेखारींदा आहिनि, के पंछियुनि खे सेखारींदा आहिनि, उते असांजे इशारे ते उहो खिलौने जे समान अनेक प्रकार खेल ॾेखारींदा। कॾहिं तव्हां ॾिठो हूंदो पंछी जे मथां चढ़ी वेंदो आहे, या ईअं कबूतर ईअं लाइन में हलनि था, है न। हाणे बि कुझु आहे हुते किथे किथे न इहे पंछी बि खेल ॾेखारींदा आहिनि, लेकिन सतयुग में त इशारनि ते ॾेखारींदा, असांखे सेखारिणो बि न पवंदा, उहो सिखल सिखायल ई हूंदा। जीअं अॼुकल्ह जा मनुष्य कंदा आहिनि न, हूअ ॿोलियूं कढंदा आहिनि न अलॻि अलॻि, हूअ हुते जा पंछी नेचुरल सिखल सिखायल हूंदा, भिन्न भिन्न सुंदर आवाज़ुनि सां असांजे इशारे ते मनोरंजन कंदा। ईअं ई बाबा हाणे फल फूल जे बारे में ॿुधाइनि था, पंछियुनि जे बारे में बाबा ॿुधाए। हाणे बाबा फल फूल छा हूंदा, फल अहिड़ी वैराइटी रसना वारा हूंदा सतयुग में, जीअं हिते अलॻि अलॻि नमक मिठो आदि मसालो आदि विझी करे रसना थींदी आहे न, वैसे हुते नेचुरल फल भिन्न भिन्न रसना ॾींदा, है न। जीअं हिते बि कई फ्रूट हूंदा आहिनि न, जीअं अंब में मिठास हूंदी आहे, ऐं कहिड़ो फ्रूट खटो हूंदो आहे, खटो मिठो हूंदो आहे, त ईअं ई सतयुग में बि आहे न, जीअं हिते नमक विझंदा आहियूं न, उहो सतयुग में अहिड़ो फल हूंदो जंहिंखे दॿाइण सां निचोड़ण सां नमक जहिड़ो टेस्ट ईंदो। जीअं नींबू सां खटाई थींदी आहे न, इहे सतयुग में अहिड़ा अहिड़ो फल हूंदो जंहिंखे दॿाइण सां तव्हांखे नेचुरल उहा रसना मिलंदी, उहो टेस्ट मिलंदो। ये शुगर मिल वग़ैरह सतयुग में न हूंदो, लेकिन शुगर फल हूंदो हुते है न, शुगर फल हूंदो। जी हिते बि कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न, अगरि शुगर खपे त इहो फ्रूट इहो विझो, इहो विझो, लेकिन पोइ थोरो टेस्ट चेंज थी वेंदो, भई शुगर जी जॻह हाणे अंब जो रस कीअं विझूं, है न। त हुते बि हाणे खीर पीअणो हूंदो त खीर में त शुगर, हिते त शुगर विझंदा आहिनि न, लेकिन हुते अहिड़ा फल हूंदा शुगर फल, जीअं हिते शुगर जी टेस्ट ईंदी आहे न, हुते उहो मिठास खीर में ईअं विझूं। भई अंब विझूं त अंब जो टेस्ट अचे, लेकिन हुते शुगर फल हूंदा। जहिड़ी टेस्ट खपे ओहिड़ो नेचुरल फल सां ठाहे सघंदा आहियूं असां। जीअं हिते नमक केॾी महिनत सां ठहींदो आहे, लेकिन हुते अहिड़ा फल हूंदा जेके दॿाइण सां, जंहिंजी रस सां ई नमक जहिड़ो टेस्ट अचे। इहे पतनि जी सब्जियूं न हूंदियूं, पतनि जी साग हूंदो आहे, मेथी, पालक, धनिया, पुदीना, है न। इहे पतनि जी सब्जियूं न हूंदियूं हुते। जी पुदीनो जो बि अगरि हूंदो हुते पुदीनो, हाणे आहे न आहे, लेकिन अगरि पुदीनो बि पुदीने जी टेस्ट बि हुजणी हूंदी त पुदीने जी टेस्ट जहिड़ो फल हूंदो, जंहिंखे दॿाइण सां ई पोइ पुदीने जहिड़ो टेस्ट ईंदो, है न। त बाबा चवनि था हुते आहे न पतनि जी सब्जियूं न ठहींदियूं, हुते फल फूल जी सब्जियूं ठहींदियूं, फूलनि जी सब्जियूं ईंदियूं। जीअं हाणे सरसों जा मथे मथे फूल उगंदा आहिनि न, त माण्हू फूल तोड़े करे फूलनि जी भाॼी ठाहींदा आहिनि, है न। त ईअं ई हुते फल ऐं फूलनि जी भाॼी ठहींदी। कॾहिं कॾहिं माण्हू अमरूद जी बि भाॼी ठाहींदो आहे, है न। ठाहिण में त ॾाढनि जी ठाहे सघे, कचे अंब जी भाॼी ठाहियो, जो हुनखे माण्हू अचार जीअं यूज़ कंदा आहिनि, हुते भाॼी जीअं यूज़ कंदा। त हुते पतनि जी सब्जियूं न हूंदियूं, फल फूलनि जी सब्जियूं हूंदियूं, फूल ऐं फलनि जी सब्जियूं ठाहींदा।
हाणे बाबा खीर जी नदियूं हूंदियूं हुते, सुठो हाणे पीअंदव छा? खीर जी नदियूं मतिलबु हुते दूध बि एतिरो पाणी बि एॾो स्वच्छ हूंदो, एॾो ताक़त वारो हूंदो कि जीअं खीर आहे, है न, जीअं खीर आहे। नेचुरल रस जा फल अलॻि अलॻि हूंदा, खाइण जा अलॻि, पीअण जा अलॻि। जीअं फल बि हूंदा न, उहो खाइण जा अलॻि हूंदा ऐं पीअण जा अलॻि हूंदा। जीअं महिनत करे करे रस कढण वारो न हूंदो। जीअं हिते कोई माण्हू नारियल पानी पीए त हुनखे पहिरियों छिले, पोइ कटे मथां, पोइ वञी पाइप विझो, पोइ पीए। त हुते नारियल पानी बि अहिड़ो हूंदो कि दॿायो पाणी निकितो। हर हिकु फल एतिरो भरपूर हूंदो। जीअं हिते नारियल पानी बि केॾो सुठो चईंदा आहिनि न, भई माण्हू नारियल पानी पीए त बि हुनखे ॾाढो सुठो फ़ाइदो मिले। इहे त माण्हू इहे खाओ, पर सत्युग में न फल फूल ई हुननि में ई सभु कुझु असांजे शरीर खे जो न्यूट्रिएंट, प्रोटीन जो बि खपे उहो फल फूल सां ई मिली वेंदो। त जीअं हिते नारियल पानी पीअंदा आहिनि न माण्हू, भरपूर थी वेंदा आहिनि न, ईअं सत्युग में अहिड़ा फल हूंदा। लेकिन ईअं हूंदा कि दॿायो पीओ। हितां जो नारियल पानी त तोड़णो पवंदो न, हुते उहो हूंदो कुझु। ईअं फल उठायो, जरा सो दॿायो, रस पी वरितो, है न। त जीअं हिते माण्हू चईंदा आहिनि न, नाश्तो बि ज़रूरी आहे, ॾींहं जी रोटी, राति जी रोटी। ऐं कई माण्हू न सुबुह सुबुह जो सिर्फ़ु जूस ई पीअंदा आहिनि, हुन में ई भरपूरता थी वेंदी आहे। इहा त असांजी सोच आहे कि न नाश्तो त करूं। अगरि तव्हां नाश्ते में हुन हिसाब सां फ्रूट खायो या जूस पीओ या कुझु अहिड़ी चीज़ पीओ जंहिंसां सभु भरपूरता मिली वञे असांजे शरीर खे, पोइ नाश्तो करण जी ज़रूरत थोरी आहे, है न। हा, छो जो हिते आहे न माण्हुनि खे महिनत करणी पवंदी आहे। भई जंहिंखे ॾाढो कमु आहे, भई जंहिं माण्हू खे ॾाढो कमु आहे, इहो करिणो आहे, महिनत जो कमु। जीअं मज़दूर हूंदा आहिनि, उन्हनि खे तोड़णो पवंदो आहे, त चलो उहो हैवी ब्रेकफास्ट करनि त ठीकु आहिनि। हाणे जंहिंखे वेठे वेठे जो कमु आहे, ज़्यादा कुझु आहे ई न, त उहो हल्को फुल्को पी करे पंहिंजे शरीर खे भरपूर करे सघंदो आहे न। त सत्युग में अहिड़ा फल हूंदा जेके दॿायो, रस पीतो, भरपूरता जो अनुभव थींदो। नहाइण जे लाइ पाणी हूंदो, उहो बि जीअं अॼुकल्ह जो गंगा जल हूंदो आहे न, जंहिंखे पहाड़नि जी जड़ी बूटियुनि जे कारण विशेष महत्व ॾींदा आहिनि। भई माण्हू सोचंदा आहिनि गंगा जो पाणी ॾाढो शुद्ध आहे। उहो छो बाबा छो चईंदा आहिनि? बाबा चईंदा आहिनि छो जो उहो पहाड़ी खां ईंदो आहे न, पहाड़ी ते जड़ी बूटियूं हूंदियूं आहिनि न, इन करे उहो पाणी शुद्ध हूंदो आहे। मतिलबु शुद्ध छा मतिलबु महत्व वारो हूंदो आहे, हुन सां माण्हुनि जी बीमारी दूरि थी वेंदी आहे। पर अॼुकल्ह त उहो बि न आहे। पहिरों त चलो हुयो, अॼुकल्ह त उहो बि न आहे, है न। अॼुकल्ह त पहाड़ी वहाड़ी सभई तोड़े करे अलाए छा छा ठाहे छॾिया अथनि। त बाबा चवनि था जीअं अॼुकल्ह जे गंगा पाणी खे माण्हू महत्व छो ॾींदा आहिनि? भई पहिरों ईंदो हुयो उतां त माण्हुनि जी बीमारियूं दूरि थींदियूं हुयूं, त माण्हुनि गंगा जल खे पवित्र जल मञी छॾियो। त उअं ई ऐं कीड़ा न पईंदा आहिनि, तॾहिं गंगा जल खणी ईंदा आहिनि न। भई हिते त तव्हां पाणी स्टोर करो त हुन में स्मेल बि अची वेंदी, हेॾा ॾींहं रखो ऐं ईअं हूअं। लेकिन गंगा जल माण्हू खणी ईंदा आहिनि न, त हुन में कीड़ा वीड़ा न पईंदा आहिनि। हाणे जो त पाणी पतो न आहे, पर पहिरियों त सुठो हूंदो हुयो। लोटे में माण्हू खणी ईंदा हुया, रखंदा हुया, ख़राबु न थींदो हुयो। हिन करे पावन चईंदा आहिनि गंगा जल खे। ऐं हुन में कीड़ा छो न पईंदा आहिनि, हुन सां बीमारियूं छो दूरि थींदियूं आहिनि? छो जी उहे मथां खां ईंदो आहे त जड़ी बूटी। उअं ई सत्युग में बि न पहाड़नि ते अहिड़ी ख़ुशबू जी जड़ी बूटियुनि जी समान बूटियूं हूंदियूं, त हुतां खां जल अचण जे कारण नेचुरल ख़ुशबू वारो हूंदो जल। सत्युग में जो जल ईंदो न, भई सत्युग में त ॾाढा फूल हूंदा, त सोचो फूलनि जे विच मां पाणी ईंदो त ख़ुशबू ईंदो न। भई हिते बि तव्हां गुलाब जो फूल अगरि पाणी में विझी रखो, राति भर विझी रखो, त हुन पाणी में ख़ुशबू ईंदी आहे न। अगरि थोरो गरम करे असां विझी रखूं त सुबुह जो पाणी मां केॾी ख़ुशबू ईंदी।
जीअं हाणे नीम जा पत्ता माण्हू विझी रखंदा आहिनि त उहो पाणी थोरो कड़वो कड़वो कीटाणुनि खे मारण जी लाइक़ु थी वेंदो न। इहे सतयुग में नेचुरल पहाड़नि सां क्रॉस कंदे हुए पाणी ईंदो त अहिड़ी ख़ुशबुनि जी बूटी हूंदी जो सुंदर ख़ुशबू वारो जल हूंदो। त बाबा असांखे सतयुगी दुनिया में भाॼी छा ठाहींदासीं, रस कीअं पीअंदासीं, पाणी कीअं हूंदो हुतां जो, पंछी कीअं हूंदा, इहे सभु ॿुधाइनि था। पोइ बाबा ॿुधाइनि था हुते सतयुग में न अमृत वेलो टेप न उठाईंदो असांखे, नेचुरल पंछियुनि जी आवाज़ जी साज़ उठाईंदी। हिते त माण्हू चईंदा आहिनि न किथे किथे मुर्गो, स्कूल में चईंदा न पहिरियों मुर्गो कुकड़ू कंदो आहे त सभु उथंदा आहिनि। किथे पंछियुनि जी आवाज़, किथे पतनि जी आवाज़, किथे मुर्गे जी आवाज़। ॾिसो था दुनिया में। ऐं अॼुकल्ह त सुबुह थींदी ई न आहे, है न। अगरि सुबुह जे 4-5 समय त माण्हू सुम्हनि था। सतयुग में अमृत वेले टेप न उठाईंदो, नेचुरल पंछियुनि जी आवाज़ जी साज़ उठाईंदी। जिते तव्हां माण्हू उथंदव, उथण जो टाइम सवेरे जो ई हूंदो, लेकिन हुते थकल न हूंदा। भई हिते माण्हू भले राति जो जल्दी बि सुम्हे न त सुबुह जो कोई माण्हू थकी उथंदो आहे। ॾाढा घटि माण्हू फ्रेश उथंदा आहिनि। छो जी आहे न, हिते असांजो शरीर त सुम्ही पियो आहे, लेकिन आत्मा नथी सुम्हे माण्हुनि जी। आत्मा राति जो बि कुझु न कुझु वीचार कंदी रहंदी आहे, भटकदी रहंदी आहे दिमाग़ सां। न अॼु ॾिसो कंहिंजो धंधो आहे, दुकानु आहे, है न, त हुनखे राति जो निंड में छा यादि ईंदो हूंदो? दुकानु यादि ईंदी हूंदी, भई मुंहिंजी दुकानु ठीकु हुजे। अगरि भॻवान खे सभु कुझु ॾे त आराम सां सुम्हे बि। ऐं जंहिंजो वॾो बिज़नेस हूंदो, दुकानूं हूंदियूं, फैक्ट्रियूं हूंदियूं, उहो भले फैक्ट्री बंदि हुजे, दुकानु बंदि हुजे, लेकिन यादि त हूंदो न। त बाबा चवनि था यादि त हूंदो न उन्हनि खे। निंड में बि यादि हूंदो आहे न माण्हुनि खे, दुकानु, घर, हा सुबुह जो उथी करे इहे करिणो आहे। त सुबुह जो भले ई उथंदा, लेकिन थकल उथंदा आहिनि। उथण जे टाइम सवेरो ई हूंदो, लेकिन हुते थकल न हूंदासीं। त हिते बि सभु कुझु बाबा खे ॾेई करे शांती सां सुम्हो त थकंदव न। छो जी हुते थकल न हूंदासीं, छो जी जॾहिं चैतन देवता आहियूं जगनि, तॾहिं भक्ति में बि भगत सवेरे उथी करे जगाईंदा आहिनि, है न। सतयुग में सभु माण्हू सवेरे उथंदा आहिनि। हिन करे ई हिन समय बि भले ॿिया माण्हू सुम्ही पवनि, लेकिन जेका भगत हूंदा आहिनि न, उहो पंहिंजे देव आत्माउनि खे सुबुह जो ई उथाईंदा आहिनि। भक्ति जो महत्व बि अमृत वेले जो आहे। भक्ति जो महत्व बि अमृत वेलो आहे। जागदा सवेरे ई, लेकिन सदा ही ईअं जीअं जागती जोत। सतयुग में सदा ही ईअं जागदा जीअं सुम्हिया ई न। सुबुह जो उथंदा, लेकिन ईअं उथंदा जीअं असां सुम्हिया ई न से। ईअं मतिलबु थकल न। कोई हार्डवर्क न आहे न, कोई हार्डवर्क न आहे, न हार्डवर्क आहे, न बुद्धि जो वर्क आहे, न कोई बोझ आहे, कुझु बि न आहे। बसि हल्को, बसि ईअं लॻंदो जीअं असां पपेट आहियूं, असां चार्जड रोबोट आहियूं। जीअं रोबोट खे प्रोग्राम चार्ज करो त उहो कंदो रहंदो आहे, हीअं बाबा हाणे असां सभिनि खे चार्ज था करनि। बसि सतयुग में वञी करे असांखे ईअं पार्ट वॼाइणो आहे बसि। हिन करे जागण ऐं सुम्हणु समान हूंदो। अॼुकल्ह न रोबोट ठहनि था, रोबोट इंसान जीअं कमु करनि। इहा ठही आहे त उहो छा सुम्हंदा हूंदा? उहो थकंदा ई न आहिनि। उन्हनि जो चहिरो हमेशह फ्रेश, केतिरो बि कमु करायो। त सतयुग में बि भले असांजो शरीर सतो प्रधान हूंदो, आत्मा एॾी बाबा हाणे आत्मा खे एॾो भरपूर करनि था कि हुते
थकणु हूंदो ई न, छोजी कोई बि हार्डवर्क न आहे, न बुद्धि जो, न कर्म में, न कोई बोझ। जीअं हाणे सोचंदा आहियो न कि सवेर उथणो पवंदो, हुते संकल्प बि न आहे। मतिलबु ये संकल्प न हूंदो कि अरे जल्दी सुबुह जो उथणो आहे, न। आराम सां पंहिंजो टाइम सां सभु कमु कंदा रहंदा आहिनि। अच्छा, पढ़ंदव छा कि पढ़ण सां छुटणु चाहींदा आहियो, सत्युग में पढ़ाई सां छुटणु चाहींदा आहियो, त बाबा चवंदा आहिनि हुते पढ़ंदव छा, हुतां जी पढ़ाई बि हिकु खेल आहे। खेल में पढ़ंदव, पंहिंजी राजधानी जी नॉलेज त सिखंदव न, है न। हाणे जेका कमु कंदा उहो त सिखंदासीं न। भई सम्झो जेका महाराजा महारानी जा ॿार हूंदा उहे राज ई हलाइण सिखण लाइ पढ़ंदा, जेका खेती करण वारनि जा ॿार हूंदा उहे खेती करणु सिखंदा, जेका कपिड़ा ठाहिण वारनि जा ॿार हूंदा उहे कपिड़ा ठाहिणु सिखंदा न। भई हिते बि ॾिसो, माउ पीउ चाहींदो आहे न असांजो ॿार, अगरि के माउ पीउ जो बिज़नेस हूंदो आहे त चाहींदा आहिनि न असांजो ॿारु असांजो बिज़नेस अॻियां वधाए। लेकिन हिते थींदो आहे भई कई ॿार सोचंदा आहिनि न मां त इहे न कंदमि, माउ पीउ बि सोचंदा आहिनि न असांजो ॿारु पढ़ी लिखी करे ॿियो कमु करे, पंहिंजी जॉब करे। लेकिन हुते जेका माउ पीउ जो कमु हूंदा, भई सभु प्रकार जा माण्हू हूंदा दुनिया में, छा न खपे, भले नंढी दुनिया हूंदी लेकिन खेती बि खपे, त बासण ठाहिण वारा बि खपनि, त घर ठाहिण वारा बि खपनि, सभु खपनि। त पंहिंजे जेका बि पंहिंजे ॿार हूंदा जंहिंजा बि, उहो पंहिंजे ॿारनि खे ओड़ी शिक्षा त ॾींदा न। त राजधानी जी नॉलेज पढ़ाई आहे, लेकिन मुख्य सब्जेक्ट उते ड्राइंग हूंदी। सत्युग में न मुख्य सब्जेक्ट ड्राइंग हूंदी। नंढो वॾो सभु आर्टिस्ट हूंदा, चित्रकार हूंदा। साज मतिलबु म्यूज़िक हूंदी, चित्रकार हूंदा, ड्राइंग ठाहींदा ऐं खेल खेॾंदा। मेन हुते ड्राइंग सब्जेक्ट आहे, लेकिन त बि हुन ऐं बाक़ी 3 बाबा चवनि था 3 इहे सब्जेक्ट बि हूंदा, साज, चित्रकार ऐं खेल। साज अर्थात गायन विद्या जी संगीत ॻाईंदा, खेलंदा, इन में ई पढ़ाई पढ़ंदा। हिते बि न काथे टीचरियूं न पढ़ाई खेल में कराईंदा आहिनि, है न। ॾिसो माण्हू एॾी वॾी पढ़ाई पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए थो, लेकिन अगरि खेल में पढ़ाईंदा त हुननि खे सम्झ में बि अचे, त इन में पढ़ाई पढ़ंदा, मतिलबु खेल में पढ़ाई पढ़ंदा। हुतां जी हिस्ट्री बि संगीत ऐं कविताउनि में हूंदी। सतयुग में जो हिस्ट्री हूंदी न उहा कंहिंमें हूंदी, संगीत ऐं कविताउनि में हूंदी। ईअं सिधी बोर वारी न हूंदी। जीअं हिते माण्हू हिस्ट्री पढ़ंदो आहे त कंहिंखे सम्झ में ई न ईंदी आहे, बोर थी वेंदा आहिनि। हिन ईअं कई, फलाणे हितां जो राज्य हिन ईअं कई। हुते बि सभु नॉलेज त रखणी पवंदी न, भई केतिरा स्टेट आहिनि, केतिरा राजा रानी आहिनि, कंहिं पहिरियों राज्य कयो। भई जॾहिं फर्स्ट लक्ष्मी नारायण श्री छॾंदो त हुनजी हिस्ट्री में ईंदो त सही कि हा हिन एतिरो समय राज्य कई, इन जे राज्य में इहो हुयो, एतिरे क्षेत्र ते राज्य कई। लक्ष्मी नारायण त पूरे विश्व जा महाराजा महारानी हूंदा। त हुते हिस्ट्री बि संगीत ऐं कविताउनि में हूंदी, ईअं सिधी बोर करण वारी न हूंदी। रास भी हिकु खेल आहे न। त बाबा चई न सब्जेक्ट्स कहिड़ा हूंदा, ॻाइण, ड्राइंग करणु, खेल में बाबा चवनि था कि रास भी हिकु खेल ई आहे। नाटक भी कंदा, बाक़ी सिनेमा न हूंदी, नाटक कंदा। जीअं नाटक कंदा आहिनि न हिते माण्हू, उहो हुते नाटक हूंदो। नाटक हसी जे मनोरंजन जो हूंदो। नाटकशालायूं काफ़ी हूंदियूं। हुतां जे महलनि जे अंदरि बि विमाननि जी लाइन लॻल हूंदी। विमान बि हलाइण जे ॾाढो सहज हूंदो। एटॉमिक एनर्जी जे आधार सां सभु कमु हलंदो।
ये तव्हां माण्हुनि जे कारण लास्ट इन्वेंशन निकिती आहे जेकी एटॉमिक एनर्जी हूंदी आहे न, हुन हिसाब सां विमान हलंदा। लेकिन विमान हीअं हूंदा कि नंढो ॿार बि बटन दबाए ऐं उड़े, अहिड़ा विमान हूंदा। त बाबा चवनि था कि हाणे जेकी एटॉमिक एनर्जी आहे उहो बि असांजे कारण निकिती आहे कि अहिड़ा विमान हुजनि। करंसी में अश्वरियूं हूंदियूं, जीअं अॼुकल्ह पैसा हूंदा आहिनि न। बाबा त चवंदा आहिनि कि ॾिसो, पहिरियों त सोने जा सिक्का, चांदी जा, पोइ तांबे जा, हाणे त स्टील जा, कागज़ जा, हाणे अॻे न चमड़े जा बि पैसा ठहींदा। चमड़ो, हाणे चमड़े जा बि पैसा ठहींदा। त बाबा चवनि था अॼुकल्ह जी जीअं पैसा न हूंदा, उते अश्वरियूं हूंदियूं, रूप रेखा परिवर्तित हूंदी, डिज़ाइन ॿियो सुठी सुठी हूंदी। उते आहे न निमित मात्र लेन देन थींदो आहे, उते निमित मात्र लेन देन थींदो। जीअं हिते मधुबन में परिवार हूंदे उहे बि चार्ज वारा अलॻि अलॻि ठाहिया आहिनि न। जीअं मधुबन में आहे न, हर हिकु डिपार्टमेंट जो अलॻि अलॻि चार्ज आहे, हर हिकु जोन अलॻि अलॻि आहे। लेकिन पोइ बि छा चईंदा आहिनि, हिकु ई परिवार आहे, है न। कंहिं बि डिपार्टमेंट खे कोई चीज़ पैसा खपे त पैसा थोरी वठंदा, उहो हुनखे ॾींदो, उहो हुनखे ॾींदो। जीअं हिते मधुबन में परिवार हूंदे हुए बि चार्ज वारा अलॻि अलॻि ठहियल आहिनि, अलॻि अलॻि डिपार्टमेंट ठहियल आहिनि। परिवार हूंदे हुए बि चार्ज वारनि सां वठंदा आहिनि, हिकु ॾींदो आहे ॿियो वठंदो आहे। ईअं हुते बि फैमिली सिस्टम हूंदो। भई हिते बि ॾिसो, अगरि अड़ोसी पड़ोसी बि हूंदा आहिनि न, या चलो माण्हू हेठि मथे रहंदा आहिनि न, ॾेराणी वेराणी या जो बि हूंदा आहिनि, रिश्तेदार जेका चईंदा आहिनि। सम्झो तव्हां पंहिंजे रिश्तेदार खां कोई चीज़ वरिती त तव्हां खां बि उहो घुरदा। सम्झो तव्हांजी किराने जी दुकानु आहे, उन्हनि जी कपिड़े जी दुकानु आहे, त उहो तव्हां खां किरानो वठनि, तव्हां उन खां कपिड़ो वठो, त हिसाब किताब थी वियो न बराबरि। लेकिन अॼुकल्ह त हीअं न, संबंधी बि वठंदा त पैसा वठंदा आहिनि। लेकिन अगरि समझदारी सां कमु करूं, भई असां तव्हां खां किरानो वठूं था, तव्हां असां खां कपिड़ा वठो, हिसाब बराबरि थी। सतयुग में ईअं थींदो। सतयुग में पूरी ही दुनिया जेतिरा बि माण्हू हूंदा न, उहे सभु हिकु रिश्तेदार जीअं ई हूंदा, परिवार जीअं ई हूंदा। कोई कंहिंखां पैसा न वठंदो, अगरि वठंदो बि त निमित मात्र। हीअं कोई उहो न आहे कि हा भई असांखे एतिरा पैसा ॾियो, असां हीअं एतिरो माल ॾींदासीं, न, निमित मात्र थींदो। त बाबा चवनि था परिवार हूंदे हुए बि चार्ज वारनि खां वठंदा आहिनि, हिकु ॾींदा आहिनि ॿियो वठंदा आहिनि। ईअं हुते बि न फैमिली सिस्टम हूंदो। दुकानदार ऐं ग्राहक जो भाव न हूंदो हुते, न। दुकानदार ऐं ग्राहक जो भाव न हूंदो। मालिकपन जो बि भाव हूंदो, सिर्फ़ु आपस में एक्सचेंज कंदा, है न। भई असांजी दुकानु आहे, इहे मालिकपन जो भाव भले ठीकु आहे, लेकिन ग्राहक ऐं दुकानदार जो भाव न हूंदो। सिर्फ़ु आपस में एक्सचेंज कंदा, कुझु ॾींदा कुझु वठंदा। कमी त कंहिंखे बि न हूंदी। सतयुग में कमी त कंहिंखे बि न हूंदी, बसि हिकु ॾींदा ॿियो वठंदा, कुझु ॾींदा कुझु वठंदा। प्रजा खे बि कमी न हूंदी। हुतां जी जेकी प्रजा आहे न, भई हिते बि ॾिसो, जेकी कई बार हूंदी आहे न, कंहिंजे घरनि में मायूं कमु कंदियूं आहिनि न, त उहा हुननि खां वठंदियूं न, भले पंहिंजो कमु कंदियूं त पैसा वठंदियूं, बाक़ी अहिड़ी वेड़ी चीज़ वठंदियूं न। चईंदा असां वटि सभु आहे, बसि उहे हीअं ई कंदियूं आहिनि टाइम पास जे लाइ। हुननि वटि कमी न हूंदी आहे, पर कुझु कमु था करो इन करे कंदा आहिनि। प्रजा बि पंहिंजे शरीर निर्वाह सां पदम गुणा भरपूर हूंदी। हिन करे मां ग्राहक आहियां, इहे मालिक आहे, इहे भाव न रहंदो
स्नेह जी लेन देन हूंदी। भई सम्झो अगरि असां किराने वटि कुझु सामान वठणु वञूं था त किराने वारो कोई थींदो न कंहिंजो संबंध सुठो हूंदो आहे, त उहो ईअं न सोचंदो आहे ये ग्राहक आहे मां मालिक आहियां। हा भई ठीकु आहे, चईंदो आहे अरे पैसा छा तव्हां त जेका ॾियो ठीकु आहे, वठो सामान खणी वञो। मतिलबु उन्हनि जो दिलि जो रिश्तो हूंदो आहे, उहो जेतिरो सामान चए वठो, उहो चईंदो छा पैसा केतिरा लॻा, चईंदा जेतिरा ठीकु लॻे ओतिरा ॾेई छॾियो, कुझु बि न आहे, सो कोई ॻाल्हि कोन्हे, है न। त ईअं स्नेह जी लेन देन हूंदी। छो जी कई बार अगरि उहो बि उन खां वठंदा हुजनि त लॻंदो आहे न, हिसाब किताब जी खींचतान न हूंदी हुते त हिसाब किताब जी खींचतान केॾी आहे। माण्हू माल ॾे पहिरियों वठे, उन खां पहिरियों त चईंदा पैसा ॾियो। हुते रजिस्टर न हूंदो, हुते रजिस्टर न हूंदो। त हुते हाणे अॼु बाबा असांखे ॿुधाइनि था कि हुते उहा बिज़नेस कीअं हलंदो, मतिलबु लेन देन कीअं थींदी। हाणे बाबा ॿुधाइनि था रतन जड़ित जी साज हूंदा, नेचुरल साज हूंदा, महिनत वारा न हूंदा। जेका म्यूज़िक इंस्ट्रूमेंट हूंदा आहिनि न, जीअं अॼु अगरि माण्हू गिटार वॼाए त गिटार वॼाइण में बि महिनत लॻंदी आहे, उन एॾो भारी हूंदो आहे उनखे खणो। पियानो वॼाए या जो बि ढोलक वॼाए केॾी महिनत लॻंदी आहे। हुते आहे न जेका बि साज हूंदा न, मतिलबु जेका बि म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट हूंदा उहा रतन जड़ित हूंदा, महिनत वारा न हूंदा, बसि उंगली रखी ऐं वॼियो। जीअं हिते ढोलक वॼाइण लाइ केॾी महिनत करणी पवंदी आहे, हुते छा हूंदो, उंगली रखो ऐं वॼियो। ड्रेस त ॾाढी सुठी पाईंदा, जहिड़ो कार्य ओड़ी ड्रेस हूंदी सभिनि जी। ड्रेस ॾाढी सुठी पाईंदा, जहिड़ो कार्य ओड़ी ड्रेस हूंदी, जहिड़ो स्थान ओड़ी ड्रेस। भिन्न भिन्न ड्रेसिस पाईंदा। बाबा चवनि था कि भिन्न भिन्न ड्रेसिस पाईंदा सभु माण्हू। श्रृंगार बि ॾाढे सुठे प्रकार जो हूंदो उन्हनि जो, भिन्न भिन्न प्रकार जा ताज हूंदा, गहना हूंदा। बाबा चई न प्रजा दास दासियूं बि पंहिंजे हिसाब सां भरपूर हूंदा। त सोचो बाबा इहे ॿुधंदे न हुन दुनिया जी इमेजिनेशन करो, कीअं उहा दुनिया हूंदी, कीअं पेड़ पत्ता हिलंदा, कीअं फल फूल जी सब्जियूं ठाहींदासीं, कीअं लेन देन जो व्यवहार हूंदो, कीअं सुठो सुगंधित पाणी हूंदो, दूध जी त नदियूं हूंदियूं, कीअं रतन जड़ित साज असां वटि हूंदा, असां वॼाईंदासीं, कीअं अलॻि अलॻि समय ते अलॻि अलॻि ड्रेसिस असां पाईंदासीं, जहिड़ो स्थान ओड़ी ड्रेसिस असां पाईंदासीं, भिन्न भिन्न प्रकार जा ताज पाईंदासीं, गहना पाईंदासीं, लेकिन बोझ वारा न हूंदा। हिते ॾिसो शादी में माण्हू केॾी, जेको दुल्हन जो लहंगो हूंदो आहे कॾहिं कॾहिं त उहो वीचारी हली न पाए, एॾो त भारी हुनजो लहंगो, हुन खां पोइ एॾा गहना, एॾो मेकअप, है न। त इहे ई बोझ वारा ई एॾा हूंदा आहिनि। त बाबा चवनि था कि हुते त सभु कुझु हूंदो, ड्रेसिस बि फर्स्ट क्लास, लेकिन बोझ वारो, गहना बि फर्स्ट क्लास, लेकिन बोझ वारो कुझु न हूंदो। रुई सां बि हल्को हूंदो, है न, रुई सां बि हल्को हूंदो। रियल गोल्ड हूंदो न, हुन में हीरा जीअं ईअं हूंदा जो भिन्न भिन्न रंग जी लाइट्स हर हीरे सां नज़र ईंदी। जेका गोल्ड पाईंदा न माण्हू सभु, त उन में जीअं सम्झो हार पाईंदा त हार में आहे न हीरा उन में लॻल हूंदा, हीरा हीअं हूंदा जो भिन्न भिन्न रंग जी लाइट हर हीरे मां नज़र ईंदी, अलॻि अलॻि कलर जी लाइट। जीअं हीरनि में
कोई लाल चमकदो, कोई हरो, कोई कहिड़ो, कोई कहिड़ो। हिकु हीरे मां 7 रंग ॾेखारे में ॾींदा, ऐं अहिड़ो बि हीरो हूंदो जंहिंमें 7 रंग बि ॾेखारे में ॾींदा। हिते भिन्न भिन्न रंग्स जी ट्यूब्स लॻाईंदा आहिनि। हिते भिन्न भिन्न रंग्स जी, जीअं सम्झो बल्ब जे मथां लाल कलर जो उहो लॻाए छॾियो पेपर प्लास्टिक, त लाल कलर जी लाइट अची वेंदी। हरो लॻायो त हरी ईंदी, है न। त बाबा चवनि था कि हुते है न हीरा, हिते भिन्न भिन्न रंग्स जी ट्यूब्स लॻाईंदा आहिनि न, हुते हीरा भी भिन्न भिन्न रंग्स जे ट्यूब्स मुआफ़िक चमकदा। सोचो जॾहिं माण्हू गहना पाईंदो त हुनजो शरीर बि एॾो सुतो प्रधान, लक्ष्मी नारायण सोचो उन्हनि जो शरीर बि एॾो सुतो प्रधान, पोइ एॾा गहना बि पाईंदा त उन्हनि में केॾी चमक हूंदी, है न। उन्हनि में केॾी चमक हूंदी। हर हिकु जो महल रंग बिरंगी लाइट्स सां सजल हूंदो। छो जे हीरे मां अलॻि अलॻि लाइट्स निकिरंदियूं न, त ईअं ई है न महलनि में बि हीरा लॻल हूंदा। पर सोचो लक्ष्मी नारायण जे महलनि में केॾा सारा हीरा लॻल हूंदा, त उन्हनि जो महल केॾो सुठो ई रीति चमकंदो। बाक़ियुनि जो बि चमकंदो, लेकिन उन्हनि जी चमक कुझु अलॻि ई हूंदी। जीअं हिते अनेक आईने रखी करे हिकु चीज़ अनेक रूप में ॾेखारे में ॾींदी आहे न। हिते काथे काथे थींदो न, हिते न आईना हूंदा आहिनि, ॾाढा सारा आईना हूंदा आहिनि, पर हिकु ई माण्हू उन्हनि आईने में कॾहिं पतलो थो ॾेखारे में ॾिए, कॾहिं लंबो, कॾहिं मोटो, कॾहिं छा। जीअं हिते अनेक आईना रखी करे हिकु चीज़ अनेक रूपनि में ॾेखारींदा आहिनि, हुतां जी जवाहरात अहिड़ी हूंदी जो मथां जी सीन हिकु जे बजाए अनेक रूप में ॾेखारे में ॾींदी। हुतां जा जवाहरात ईअं हूंदा जो मथां जी सीन हिकु जे बजाए अनेक रूप में ॾेखारे में ॾींदी। मथां जी सीन जेकी हूंदी उहा अनेक रूप में ॾेखारे में ॾींदी। सोने जी लाइट ऐं हीरनि जी लाइट अर्थात चमक ॿिन्हिनि जे मेल सां महल जगमगाईंदो उहो नज़र ईंदो। त सोचो सोने जी लाइट हूंदी, भई सोने जी ईटियूं, ऐं हुन में पोइ हीरा जड़ित। छो जी हुते घर बि सभिनि जा न, मतिलबु वॾनि वॾनि जा त ठहींदा, नंढनि जा चलो चांदी जा ठहनि या कंहिंजा, लेकिन सुठा ठहींदा। त सोचो सोने जी ईटियूं ऐं हुन में हीरा जड़ित हुजनि, ऐं हुननि अहिड़ी ईट सां पूरो घर ठहियलु हुजे, त सोने जी लाइट, सोने मां बि त चमक निकिरंदी आहे न, पोइ हीरनि मां बि लाइट थी निकिरे, अर्थात चमक ॿिन्हिनि जे मेल सां महल केॾो जगमगाईंदो हुओ नज़र ईंदो। सूर्य जी किरणनि सां हीरा ऐं सोना हीअं चमकदा जीअं हज़ारों लाइट्स जलनि थियूं। पोइ हुनजे मथां सूर्य जी किरणियूं बि पवनि त केॾो चमकंदो, है न। सूर्य जी किरणियूं बि, ऐं हुते त सूर्य बि सतो प्रधान हूंदो। हिते बसि सूर्य तमो प्रधान आहे, त लाइट ॾींदो आहे, त ॾाढी गर्माइश ऐं पॉल्यूशन वारी बि हूंदी आहे, है न। लेकिन हुते त सूर्य बि सतो प्रधान, सोनो बि सतो प्रधान, त हीरा बि सतो प्रधान। त उन समय जॾहिं सूर्य जी किरणियूं महलनि ते पवंदियूं त केॾो महल जगमगाइजी वेंदो। हिते बि ॾिसो जॾहिं सुबुह सुबुह जो सूर्य ईंदो आहे न, कंहिंजे घर न डायरेक्ट सुबुह जी लाइट ईंदी आहे, उन समय तव्हां पंहिंजो घरु ॾिसियो, लाइट जलाइण जी ज़रूरत न पवंदी, ईअं तव्हांजो घरु जीअं त रोशनी थी वेंदो आहे।
त हुते ॾिसो उन्हनि जे महल ई इन्हनि जा ठहियल हूंदा त उन्हनि खे लाइट जी ज़रूरत पवंदी। उहो सोने ऐं हीरनि जी चमक सां ई पूरो महल जगमगाइजी वेंदो। त बाबा चवनि था जीअं हज़ारों लाइट्स जलनि थियूं ईअं थी वेंदो, जीअं त हज़ारों लाइट्स जलनि थियूं। एतिरी तारियूं वायर्स आदि जी ज़रूरत ई न पवंदी, है न। हिते त ॾिसो हर मोहल्ले में केतिरियूं लाइटियूं आहिनि ॿाहिरि। तव्हां ॾिसो माण्हू छा कंदा आहिनि, खंभो त लॻाए छॾींदा आहिनि, हर हिक जे घर जे ॿाहिरि ॾिसो मथे तारियूं ई तारियूं, तारियूं ई तारियूं खंभे सां जुड़ल आहिनि। त बाबा चवनि था हुते तारनि जी ज़रूरत हूंदी ई न। ॾाढो सुंदर प्रकार सां अॼुकल्ह जी राजाई, ॾाढी सुंदर प्रकार जे अॼुकल्ह जी राजाई फैमिली में बिजली जी जगमगाहट ॾेखारींदा आहिनि न। जीअं अॼुकल्ह ॾिसो कंहिं वॾे माण्हू जे घर शादी थिए त केॾी सारी लाइट्स लॻाईंदा आहिनि, है न। अनेक प्रकार जी अलॻि अलॻि लाइट्स लॻाईंदा आहिनि ऐं अहिड़ा उहो लॻाईंदा आहिनि, उहो थींदो आहे न भई विच में झूमर, हुन में अलॻि अलॻि हीरे जीअं चमकण वारा कुझु आर्टिफिशियल ईअं हूंदा आहिनि त उहो जलंदो आहे त ॿियो ॾाढो उहो चमकंदा आहिनि। त बाबा चवनि था ॾाढो सुंदर प्रकार सां जीअं अॼुकल्ह जी कोई राजाई फैमिली में बिजनेस बिजलीअ जी जगमगाहट ॾेखारींदा आहिनि न, भिन्न भिन्न प्रकार जा लैम्प्स जी डिज़ाइन ॾेखारींदा आहिनि। हुते रियल हीरनि जी हुजण जे कारण हिकु दीपक अनेक दीपकनि जो कार्य कंदो। हुते रियल हीरो हुजण जे कारण मतिलबु हिकु हीरो अनेक हीरनि जो कमु कंदो, ज़्यादा महिनत न करणी पवंदी, सभु नेचुरल हूंदो। सोचो केॾी सुठी दुनिया में बाबा असां सभिनि खे वठी था हलनि। अहिड़ा महल न, महाराजा महारानी त पंहिंजी हाणे बाबा खे यादि करे बाबा जे ज्ञान ऐं योग खे जीवन में धारण करे ॿियनि खे बि कराए अहिड़ो उच्च पद पाईंदा। लेकिन उन्हनि सां गॾु जो उन्हनि जी दास दासियूं जो महलनि जे अंदरि रहंदियूं, उहा बि अहिड़े महलनि जो सुख ॾिसंदे, है न। त कई माण्हू त सोचे मां तंहिंखां सुठो लक्ष्मी नारायण जी दास दासी ई ठहां थी, कम से कम महल जे अंदरि त रही न, है न। हर हिक जी पंहिंजी पंहिंजी सोच हूंदी आहे न। त दास दासी बि कीअं ठहींदा, जेका यज्ञ में ज्ञान में विघ्न विझंदा त उहो दास दासी ठही वेंदा, है न। बाबा जे कार्य में अगरि कंहिंजे जीवन में माण्हू विघ्न विझे थो त उहो हुनजी दास दासी ठही वेंदी। त चलो उहो बि हुन महलनि जो सुख ॾिसंदा। बाक़ी प्रजा त ॿाहिरि हूंदी, हुन जा बि महल हूंदा, हुन जा बि चमकंदा। अलॻि अलॻि राजाउनि जा बि अलॻि अलॻि महल हूंदा, स्टेट वाइज़, पोइ हुननि जी दास दासियूं प्रजा हिकु पूरी। जीअं हाणे आहे न हर स्टेट जो प्रेसिडेंट ऐं मिनिस्टर अलॻि अलॻि आहे, है न। हिकु प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट इंडिया जो हिकु आहे, हर कंट्री जो अलॻि अलॻि आहे। लेकिन हुते त विश्व जो महाराजा महारानी त लक्ष्मी नारायण थी वियो। त पोइ हुन खां पोइ स्टेट जा बि राजा रानी थींदा आहिनि, स्टेट जा बि मिनिस्टर अलॻि थींदा आहिनि न। भई राजस्थान जो मिनिस्टर अलॻि, मध्य प्रदेश जो मिनिस्टर अलॻि, केरला जो अलॻि, त जम्मू कश्मीर जो अलॻि, त दिल्ली जो अलॻि। ईअं ई हूंदो विश्व जो महाराजा महारानी लक्ष्मी नारायण, त हुनजो महल केॾो सुंदर हूंदो। पोइ हुन खां पोइ स्टेट जा राजा रानी बि हूंदा, उन्हनि जा महल बि सुठा हूंदा। पोइ हुन खां पोइ जेका पिकनिक स्थान ठहींदा विदेश में, उन्हनि जी बि अलॻि ई रंगत हूंदी। त ॾिसो सभु कुझु नेचुरल हूंदो। भाषा बि ॾाढी शुद्ध हिंदी हूंदी, शुद्ध हिंदी हूंदी। हर शब्द
वस्तु खे सिद्ध कंदो, अहिड़ी भाषा हूंदी है न। अॼुकल्ह त ॾिसो शब्द बि कंहिंजा ईअं रखंदा आहिनि जंहिंजो अर्थ ई हुन सां मैच नथो करे, है न। कॾहिं कॾहिं अहिड़ा शब्द बि थींदा आहिनि न जंहिंजो अर्थ ई हुन सां मैच नथो थिए, बिना अर्थ जे ई नाम रखी छॾंदा आहिनि। त बाबा चवनि था उते भाषा बि शुद्ध हिंदी हूंदी, हर शब्द वस्तु खे सिद्ध कंदो, अहिड़ी भाषा हूंदी। विदेशियुनि खे पंहिंजी इंग्लैंड अर्थात अमेरिका किथे हूंदो, बाबा विदेशियुनि खां था पुछनि, जेका विदेश में हाणे रहंदा आहिनि उन्हनि खां पुछनि था कि तव्हांजो इंग्लैंड अमेरिका किथे हूंदो। हुते महल न ठाहिणा आहिनि, विदेश महल सिर्फ़ु भारत में ई ठहींदा, विदेश में महल न ठहींदा, महल त सिर्फ़ु भारत में ई ठहींदा। विदेश में जेका जाते बि हाणे बाबा जा सेवा स्थान आहिनि न विदेश में, उते आहे न पिकनिक जा स्थान ठहींदा। उते सिर्फ़ु घुमण जे लाइ वेंदासीं ऐं पिकनिक जे स्थान, जीअं हाणे बि कई माण्हू न विदेश घुमण लाइ वेंदा आहिनि भारतवासी, पोइ कई उते रही बि वेंदा आहिनि। लेकिन बाबा चवनि था कि हुते आहे न विदेश में सिर्फ़ु घुमण जी जॻह हूंदी, पिकनिक करण जी स्थान हूंदो, उहो बि थोड़ा बहुत ई हूंदा, सभी न हूंदा, है न, थोड़ी बहुत ही हूंदा, सभी न हूंदा। विमान शुरू कयो, आवाज़ सां बि पहिरों पहुची वियो। हुतां जा विमान कीअं हूंदा कि बसि असांखे पिकनिक स्थान या स्कूल या काॾे बि वञिणो आहे त बसि विमान शुरू कयो, आवाज़ खां बि पहिरों, मतिलबु हिते त ॾिसो प्लेन जॾहिं उड़ण जे लाइ तयारु थींदो आहे त केॾी आवाज़ ईंदी आहे, पोइ मथे वेंदो त बि आवाज़, वरी हेठि अचे त बि आवाज़। हिते त बाबा चवनि था कि हिते त विमान बसि शुरू कयो, आवाज़ खां बि पहिरों पहुची वियो। जीअं स्टेट ते पहुच सभिनि वटि हूंदो, महाराजा महारानियुनि वटि ॾाढा हूंदा, राजा रानियुनि वटि थोड़ा हूंदा, प्रजा वटि उन खां थोड़ा, दास दासियुनि वटि उन खां थोड़ा, लेकिन हूंदा त सही। त अहिड़ी दुनिया में बाबा असांखे वठी हलणु चाहींदा आहिनि, लेकिन हुन जे लाइ सिर्फ़ु बाबा छा था चवनि, ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो, है न। बाबा जे ज्ञान खे रोज़ ॿुधो, जेतिरी धारणा करणी अथव करो, जेतिरी सेवा करणी अथव करो। टिकट त मिली वई, असां स्वर्ग में त वेंदासीं, लेकिन तव्हांखे स्वर्ग में बि केतिरो वॾो महल खपे, केतिरा विमान खपनि, केतिरो उच्च पद खपे, हुन जे लाइ हर हिकु पंहिंजो पंहिंजो पुरुषार्थ कंदो रहे। बाबा चवनि था कि विमान खे बसि बटन दबाईंदासीं ऐं आवाज़ खां पहिरों ई पहुची वेंदो, एतिरी तेज़ स्पीड विमाननि जी हूंदी। जीअं फ़ोन ते ॻाल्हियूं कंदा आहियूं न, एतिरो जल्दी विमान सां पहुची वेंदासीं। भई अॼुकल्ह मैसेज कीअं मोकिलींदा आहिनि, माण्हू हिते वेठो आहे, मैसेज करे विदेश में बि पहुची वञे, है न। त बाबा सखे चवनि था ईअं ई विमान बि ईअं ई हूंदा, एतिरो जल्दी विमान सां पहुची वेंदा। हिन करे फ़ोन करण जी ज़रूरत ई न हूंदी, उते फ़ोन हूंदा ई न। जीअं हिते असां फ़ोन ते ॻाल्हि कंदा आहियूं न, एतिरो जल्दी विमाननि सां पहुची वेंदासीं, त फ़ोन जी ज़रूरत ई न हूंदी। विमान बि फैमिली जा बि हूंदा ऐं हिकु हिकु सभिनि जा बि हूंदा। जे समय जो खपे उहो यूज़ करो। भई जीअं हिते बि हूंदी आहे न, हिकु फैमिली जी गाॾी बि हूंदी आहे ऐं अलॻि अलॻि बि गाॾी हूंदी आहे सभिनि जी, त जंहिंखे जहिड़ी विमान खपे, उते विमान हूंदा, गाॾियूं न हूंदियूं। हाणे वेही रहियो विमान में, सोचो मुंहिंजो हुते अकेले जो विमान बि आहे, फैमिली जो बि विमान आहे। हाणे मां विमान में वेठमि, बटन दबायो ऐं पहुची वियमि
पंहिंजे संबंधी रिश्तेदारनि वटि या पिकनिक मल्हाइणु फैमिली सां गॾु। त बाबा पुछनि था वेही रह विमाननि में, पंहिंजे पंहिंजे विमाननि में, सभई सतयुगी विमान छॾे करे बुद्धि जे विमान में अची वञो। हाणे बि ॾिसो बाबा असांजी विमान छा आहे? बुद्धि। हाणे असां संकल्प जो बटन दॿायो कि हाणे मां अव्यक्त वतन में बाप दादा वटि पहुची वियो अव्यक्त वतन में बाप दादा वटि। बाबा असांखे दृष्टि ॾियनि था, बाबा सां ॻाल्हियूं था करूं, पोइ वापसि बुद्धि द्वारा हिते साकार वतन में अची वञो, है न। ईअं असांखे हाणे बुद्धि जे विमान सां हेठि मथे घुमणो आहे। हाणे असां स्टॉप मन में संकल्प कयो मां आत्मा परमधाम निवासी, हाणे मां परमधाम में पहुची वियमि। मुंहिंजी ड्रेस छा आहे? निराकार ज्योतिर्बिंदु। वरी हाणे परमधाम में बाबा वटि पहुची वियासीं, लाइट माइट वरिती, पूरी विश्व खे ॾिनी, हाणे वापसि बुद्धि रूपी विमान सां हेठि अची वञो साकार वतन में। त बुद्धि जो विमान भी अहिड़ी स्पीड वारो आहे, जीअं बाबा चवनि था जीअं व्हाट्सएप ते बसि मैसेज कयो पहुची वियो, विदेश में जंहिं वटि बि तव्हांखे मोकिलिणो आहे। ईअं ई असांजी बुद्धि बि हुजणी खपे। हाणे असां चयो बसि मां अव्यक्त वतन निवासी, परमधाम निवासी, हाणे स्वर्ग में पहुची वञो, पंहिंजी पूरी राजधानी ॾिसो, हाणे हेॾे, हाणे होॾे। त बुद्धि जो विमान भी अहिड़ी स्पीड वारो आहे, संकल्प जी स्पीड आहे न। संकल्प कयो ऐं चांद सितारनि खां बि पार पंहिंजे घर पहुची वियो। अहिड़ी बुद्धि जो विमान सदा एवर रेडी आहे, सदा विघ्ननि सां परे, सदा विघ्ननि सां परे, जो कहिड़े बि प्रकार जो एक्सीडेंट ई न थिए असांजो। सदा ही विघ्ननि खां परे, कहिड़े बि प्रकार जो एक्सीडेंट ई न थिए। एक्सीडेंट मतिलबु ॻाल्हियुनि में न फसूं, है न। हाणे बि जंहिंजो विमान मतिलबु बुद्धि रूपी विमान मतिलबु स्टॉप, अगरि हाणे असां ॿिए के संकल्प ईंदा असांखे ॿिया, लेकिन असांजो लक्ष्य रखियो आहे, असां हुन में टिका रहूं, त मतिलबु एक्सीडेंट न थियो। त बुद्धि जो विमान सदा एवर रेडी आहे, सदा विघ्ननि खां परे, जो कहिड़े बि प्रकार जे एक्सीडेंट न थिए। वञणु चाहियो परमधाम में ऐं धरती खे ई छॾे न सघो, या ॿियो कोई पहाड़ी सां टकराए करे किरी पओ, है न। असां सम्झो जॾहिं असां योग में वेंदा आहियूं, अमृत वेलो या ॾींहं में बि कॾहिं तव्हां वेंदा आहियो, या जॾहिं बि हर सेकेंड असां स्टॉप करणु चाहियूं, त बसि स्टॉप मतिलबु स्टॉप थी सघंदा आहियूं, या काथे ॻाल्हियुनि में फंसी करे असां टकराइजी वेंदा आहियूं, या कोई अहिड़ी परिस्थिति, अहिड़ी ॻाल्हि जो पहाड़ रूपी ॻाल्हि हूंदी आहे, हुनजे कारण फंसी पवंदा आहियूं, टकराइजी वेंदा आहियूं, किरी पवंदा आहियूं। व्यर्थ संकल्प भी हिकु पहाड़ी सां टकराइण, व्यर्थ संकल्प भी हिकु पहाड़ी सां टकराइण थी वियो। मतिलबु अगरि असां व्यर्थ संकल्प में फंसी वेंदासीं न, भई मां चाहियां थी हाणे मां बसि शांती परमधाम निवासी, अगरि मूंखे व्यर्थ संकल्प जो तूफ़ान अचे थो, ईअं हूअं, त जीअं पहाड़ी सां टकराइणो थी वियो। त एक्सीडेंट सां परे एवर रेडी बुद्धि जो विमान आहे, है न। एक्सीडेंट सां परे बुद्धि जो विमान, असांजो संकल्प कयो असांजी बुद्धि हुते ई पहुची वञे, है न। ईअं न की असां व्यर्थ संकल्प अचनि था, हा ईअं थियो, असांजी बुद्धि होॾे भटके थी, उन्हनि ई जॻहनि ते, उन्हनि ई माण्हुनि वटि। बुद्धि जो कमु छा हूंदो आहे? भटकणु। मन संकल्प कंदो आहे, जी हाणे मां संकल्प कयो कि हाणे मां इअं कंदमि, अॼु मां दाल चांवर ठाहींदमि, त मां संकल्प कयो, है न। संकल्प कंदे समय बसि असांखे दाल ऐं चांवर,
पोइ बुद्धि कमु कंदी आहे, हा भई दाल आहे न आहे, पोइ बुद्धि हेॾे भटकदी आहे, हा भई दॿे में पई त हुई, त भले ई तव्हां पेरनि सां नथा वञो, अखियुनि सां नथा ॾिसो, लेकिन बुद्धि रूपी अख में वो फीड आहे कि हा मुंहिंजी पीली दाल हिन दॿे में हेॾे पई आहे, है न। असांजी बुद्धि में फिक्स आहे, त जॾहिं असांखे संकल्प आहे अॼु मां पीली दाल ठाहींदमि, त असांजी बुद्धि होॾे हुन दॿे वटि हली वेंदी। मतिलबु शरीर सां असां हिते आहियूं, लेकिन बुद्धि होॾे हली वेंदी दॿे वटि जिते पीली दाल पई आहे, है न। पोइ सोचंदासीं हा भई एतिरी ई हुई, पोइ अगरि असांखे यादि न हूंदो त चईंदा कि हा मूंखे यादि न आहे, हा एतिरी त हुई, मतिलबु जो असां लास्ट टाइम ॾिठो हुयो, यूज़ कयो हुयो, उहा अगरि असांखे सुठी रीति यादि आहे त चईंदा न हा हिन जो दिमाग़ु ॾाढो सुठो आहे, ॾिस हेॾे ॾींहंनि खां असां यूज़ न कई, लेकिन हिनखे यादि आहे कि हिते पई आहे ऐं एतिरी पई आहे, है न। त बुद्धि ॾिसो, कंहिंजी बुद्धि हिननि ॻाल्हियुनि में होशियारु हूंदी ऐं कंहिंजी बुद्धि पोइ पढ़ाई लिखाई में, जीअं सम्झो ॿार अगरि सोचे संकल्प करे कि मूंखे हाणे पढ़णो आहे, ऐं जो उहो पढ़े थो उहो पंहिंजी बुद्धि खे बि लॻाए थो हिन में, हा ईअं ईअं आहे ईअं ईअं, ऐं बुद्धि में हुन समय यादि थो कंदो वञे, त उहो जॾहिं पेपर ॾींदो न त हुनखे यादि हूंदो, हा इहा प्रश्न जो उत्तर मां फलानी चैप्टर में ईअं ईअं लिखियलु हुयो, त उहो आहे, त उहो फटाफट लिखी छॾंदो। ऐं अगरि हुनजी बुद्धि सुठी न हूंदी, मतिलबु मिक्सचैरिटी हूंदी, हुन समय हुन यादि न कयो हुनई, हा भई ठीकु आहे, हा इहो आहे, हिन करे थींदो न ध्यानु सां पढ़ो, मतिलबु ॿ अखियुनि सां गॾु बुद्धि रूपी अख बि हुन में लॻल रहे, त हुन समय अगरि असां सम्झो हुन पहिरीं बार इहे चैप्टर पढ़ूं था, हुन समय सुठी रीति पढ़ी छॾियो त बुद्धि में उहो फिक्स रहंदो आहे। ऐं अगरि छा थींदो आहे, कई जीअं न बुद्धि ऑलराउंडर हूंदी आहे, मतिलबु वो पढ़ाई लिखाई जी ॻाल्हियूं बि हुनजी बुद्धि में वेही रहियूं, रोटी ठाहिण जी, इहे कमु करण जी, इहे कमु करण जी, इहे कमु करण जी, है न। जेको हुनखे चईंदा आहिनि इहे ऑलराउंडर वारो, मतिलबु हुनजी बुद्धि में सभु प्रकार जी ॻाल्हियूं स्टोर थी वेंदियूं आहिनि, सम्झ में अची वेंदियूं आहिनि, है न। त छो जो बुद्धि रूपी बर्तन साफ़ आहे, ज़्यादा हुनजो पिछले जन्मनि जो पाप जो बोझो न आहे, हुनखे दुआयूं आहिनि, हुनजे सुठे कर्मनि जो फल आहे, या कोई हाणे जी आत्मा आहे त हुनजी बुद्धि में एॾो फालतू जो कचिरो न हूंदो, हुनजी आत्मा जे मथां पुरानो बोझ न हूंदो, त हुननि जी बुद्धि स्वच्छ हूंदी, खाली हूंदी, है न। मेन हूंदो आहे बुद्धि जो कमु, मन त आहे, मन त संकल्प कंदो, लेकिन बुद्धि द्वारा ई त असां परमात्मा जो ज्ञान या दुनिया में जो बि ॻाल्हियूं आहिनि, जो बि परमात्मा जी शक्तियूं गुण स्वयं में धारण करे सघंदा आहियूं न, है न। त इन करे बुद्धि असांजी ॾाढी स्वच्छ हुजणी खपे, तॾहिं त बाबा चईंदा न पत्थर बुद्धि ऐं पारस बुद्धि, बाबा खे यादि करे असांखे छा करिणो आहे, पंहिंजी मन बुद्धि खे स्वच्छ करिणो आहे, त पोइ असांजी मन बुद्धि जंहिं हिसाब सां हलंदा, पोइ शरीर द्वारा हुन हिसाब सां कर्म थींदो, त असांजा संस्कार बि सुठा थी वेंदा। त बुद्धि छा कंदी आहे, विमान जो कमु कंदी आहे। एक्सीडेंट छा थींदो आहे, व्यर्थ संकल्प बि हिकु पहाड़ी सां टकराइणो आहे, त एक्सीडेंट खां परे एवर रेडी बुद्धि जो विमान आहे। पहिरियों हिन विमान ते चढ़ंदव तॾहिं त उहो विमान मिलंदव न। सतयुग में बि असांखे जो विमान मिलंदा न, भई बाबा चईंदा कि असांखे हिन समय जो ज़्यादा ज्ञान जी धारणा कंदो, हुनखे ओतिरा न सोना हीरा गहना बि, कंहिं देवी खे कहिड़ा गहना पाईंदा आहिनि, कंहिं देवी खे कहिड़ा, इहे बि कंहिं हिसाब सां कि हुनजी आत्मा में जो शक्ति हूंदी आहे, हालांकि देवी हिकु ई हूंदी आहे, लेकिन जो स्टेजिस आहिनि उनजी शक्तियुनि जे कारण उनखे ओतिरा गहना पाईंदा आहिनि, है न। त बाबा असांखे चवनि था कि असांखे विमान बि कंहिं हिसाब सां मिलंदा, हाणे जेतिरो असां पंहिंजी बुद्धि रूपी विमान खे यूज़ करे सॼे ॾींहं में जेतिरो असां परमधाम, अव्यक्त वतन, सतयुगी दुनिया
में घुमंदासीं उन हिसाब सां असांखे विमान बि मिलंदा। अहिड़ा एवर रेडी आहियो जीअं स्वर्ग जी ॻाल्हियुनि में हा हा कंदा आहियो न, वैसे हिन ॻाल्हियुनि में हा हा न कंदा आहियो। छो भई वैसे कंहिंखे बि चओ न हलो हाणे सभु डांस था करूं त फटाफट करणु लॻी वेंदा, लेकिन कंहिंखे चओ पंहिंजी आदत भॻवान खे ॾींदव त उन्हनि खे हृदय विदरण थींदो, मतिलबु हलचल में ईंदा। त बाबा अॼु असांखे चवनि था की बाक़ी जीअं बाबा चईंदा आहिनि लक्ष्मी नारायण केरु ठाहींदो त सभु हथो ठाहींदा, लेकिन लक्ष्मी नारायण ठाहिण लाइ ओड़ा गुण बि त हुजणा खपनि, ओड़ी शक्ति बि त हुजणी खपे। त हिन ॻाल्हियुनि जे लाइ हा करो न की तव्हांजो बुद्धि रूपी विमान एॾो शुद्ध आहे, एॾो एवर रेडी आहे कि हाणे असां संकल्प करूं परमधाम में पहुची वञूं। पोइ बुद्धि में ॿियो कोई बि ॻाल्हि न अचणी खपे, ईंदी लेकिन असांखे ध्यानु न ॾियणो आहे। जीअं चईंदा आहिनि न हिकु टक अख हुन ते ई ॾिसूं त भले ई साम्हूं माण्हू ईंदा लेकिन असांजी हिकु टिक ते ई ॿ अखियूं टिकल रहनि हिकु जॻह ते ई, त भले माण्हू अचनि था वञनि था असां ध्यानु न ॾियूं, असांजी पलक हेठि मथे न थिए, तारो हेॾे होॾे न वञे, इहो बि कॾहिं कॾहिं खेल थींदो आहे। इहे असांजी बुद्धि रूपी अख परमधाम में, मतिलबु परमधाम में बाबा वटि। पोइ कोई बि ॻाल्हि अचे कुझु बि किथे बि ध्यानु न ॾियणो, त हिन ॻाल्हि में बि हा हा करो। अॼु वतन में स्वर्ग जो नक्शो निकितो हुयो, इन करे तव्हां सभिनि खे बि ॿुधायो ब्रह्मा बाप तयारी करनि था न स्वर्ग में वञण जी, त स्वर्ग जे नक्शा ब्रह्मा बाबा कढी त ॿुधियो स्वर्ग कीअं हूंदो असांजो। त बाबा चईंदा आहिनि न हमेशह स्वर्ग जी ॻाणे। अॼु बाबा चई न दुख खे कॾहिं भुलिजी सघंदव। सम्झो अगरि तव्हांखे घर में पाणी जी प्रॉब्लम आहे त सोचो बसि हाणे थोरा ॾींहं आहिनि पोइ त असां वटि एॾो पाणी हूंदो कि बसि अगरि तव्हांखे कंहिंसां बि प्रॉब्लम आहे संबंधियुनि सां, ख़र्चे सां, धंधे सां, त तव्हां चओ बसि हाणे थोरा ॾींहं ॿिया आहिनि पोइ त असांजो लेन देन जो धंधो हूंदो, इलाही सभु कुझु हूंदो, कोई तकलीफ़ न थींदी। त इहे स्वर्ग जी जो ॻाल्हियूं अॼु बाबा ॿुधाई न पूरी अॼुकल्ह में, त उहो सभु हाणे दिमाग़ में फिक्स रखिजो, है न। ॿुधंदे समय असां एॾो एकाग्रचित थी करे ॿुधूं कि असांजे दिमाग़ में फिक्स रहनि। त बाबा चवनि था कि तयारी ब्रह्मा बाबा ईअं नक्शो कढईं, तव्हां सभु तयारु आहियो न? चेक करो अञा कोई आश रहियल आहे छा कि मां हिननि खे अञा संदेश न ॾिनो आहे, हिन खे न ॿुधायो, अञा हीअ सेवा न कई आहे, अञा हीअ पुरुषार्थ न कयो आहे, अञा कोई इच्छा आहे? सभु तयारु आहियो? तयारी कहिड़ी आहे उहो त मालूम आहे न। केरु बाप सां गॾु स्वर्ग जे गेट पास कंदा, बाबा सां गॾु, बाबा सां शिव बाबा सां गॾु असां परमधाम में वञूं, पोइ ब्रह्मा बाबा सां गॾु स्वर्ग में अचूं। केरु तयारु आहे? उन्हनि जी पास वठी वरिती आहे। केरु बाप सां गॾु स्वर्ग जे गेट खे पास कंदा, ब्रह्मा बाबा सां गॾु ईंदा पहिरीं राजधानी में। उनजे लाइ ॾाढो सिंपल आहे कि हर धारणा खे पंहिंजे कर्मनि में लायो, है न। ऐं अगरि कर्मणा सेवा ॾिसो बाबा जी यादि में कंदा त कर्मणा सेवा बि थींदी रहंदी, हिक ॿिए खे कुझु कुझु ॿुधाईंदा रहंदा त वाच सेवा बि थी वेंदी, मनसा सेवा त तव्हां घर वेठे करे ई सघंदा आहियो। त हुनजी पास वठी वरिती, गेट पास त वठी वरितो आहे, लेकिन बाप सां गॾु गेट पास करण जी पास आयो। ब्रह्मा शिव बाबा सां गॾु परमधाम, ब्रह्मा बाबा सां गॾु स्वर्ग जी दुनिया में अचण जे लाइ तयारु आहियो। हिकु VIP गेट पास थींदो आहे न, ऐं हिकु राष्ट्रपति जी बि पास थींदी आहे। किथे बि कोई बि अगरि प्रोग्राम हुजे न त उते VIP गेट्स जा बि पास हूंदा आहिनि, हिकु राष्ट्रपति जी बि पास हूंदी आहे। इहा विश्वपति जो गेट पास आहे,
कहिड़ी गेट पास वरिती आहे? पाण वटि चेक करिणो आहे असांखे। हिकु थींदी आहे VIP गेट पास, ॿियो थींदो आहे राष्ट्रपति जी बि पास थींदी आहे, ऐं इहो आहे विश्वपति जो गेट पास। कहिड़ी गेट पास वरिती अथव? पंहिंजे पाण खे चेक करिणो आहे, त चेक कजो कि मां शिव बाबा सां गॾु परमधाम ऐं ब्रह्मा बाबा सां गॾु स्वर्ग जी दुनिया में अचण जे लाइ तयारु आहियां। चेक करे ऐं बाबा खे ॿुधाइजो। अच्छा, अहिड़ा वर्तमान जा साहिबज़ादा, सो शहज़ादा, प्रकृति जा बि मालिक, सो विश्व जा मालिक, माया जीत सो जगत जीत, हिकु संकल्प जी विधि द्वारा सिद्धि खे प्राप्त करण वारा, अहिड़ा सर्व सिद्धि स्वरूप, सदा पास रहण वारा, अहिड़ा सर्व सिद्धि स्वरूप सदा पास रहण वारा, पास थी साथ में पास करण वारा, अहिड़ी श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। पार्टियुनि सां मुलाक़ात दिल्ली जूं। पहिरीं पार्टी सां पंहिंजी राजधानी खे सजाइण लाइ यादि ऐं सेवा जो बैलेंस रखो। पंहिंजी राजधानी खे सजाइण लाइ यादि ऐं सेवा जो बैलेंस रखो। सभी पंहिंजी राजधानी जो समाचार त ॿुधियो। हाणे राजधानी खे तयारु करण लाइ दिल्ली निवासियुनि जी विशेष ज़िम्मेवारी आहे। हाणे राजधानी खे तयारु करण लाइ दिल्ली निवासियुनि जी विशेष ज़िम्मेवारी आहे। अहिड़ा ज़िम्मेवार सम्झी करे हलंदा आहियो। बाबा निमित दिल्ली वारनि खे चवनि था, लेकिन असां सभिनि जे लाइ आहे। ईअं त न सेवा ॿियनि खे करणी आहे ऐं मेवा तव्हांखे खाइणा आहिनि, ईअं त नथा सम्झो। सेवा करे करे मेवा खाइणा आहिनि। वैसे बि ॾिसो, कमु करे करे पंहिंजी महिनत सां प्यार सां चीज़ तयारु कंदा आहियूं त हुन में विशेष ख़ुशी थींदी आहे, है न। अगरि कॾहिं ॾिसो असां महिनत करे कुझु ठाहे करे खाईंदा आहियूं न, त हुन में विशेष ख़ुशी थींदी आहे। त तव्हां सभु विशेष कहिड़ी ज़िम्मेवारी खणी करे राजधानी तयारु करो था? कहिड़ी ज़िम्मेवारी खणी करे पंहिंजी राजधानी तयारु करो था? बाबा पुछनि था कि तव्हां वटि कहिड़ी ज़िम्मेवारी आहे? राजधानी खे सजाइण वारा सेवा ऐं यादि जे बैलेंस में रहो। पंहिंजी राजधानी खे सजाइण वारा सेवा ऐं यादि ऐं सेवा जे बैलेंस में रहो। हर संकल्प में बि सेवा हुजे। ॾिसो, असांखे त न पतो आहे न असांजी राजधानी में केरु केरु छा छा हूंदो, लेकिन बाबा चवनि था कि तव्हां मूंखे यादि करो ऐं जो तव्हांखे सेवा ॾिनी आहे न उहो कंदा वञो, त आपे ई तव्हांजी राजधानी जी सेवा थी वेंदी। हर संकल्प में बि सेवा हुजे। ॾिसो, तव्हांखे पंहिंजी, अगरि सभिनि खे पंहिंजी राजधानी में कहिड़ा माण्हू खपनि, पंहिंजा साथी केरु कीअं खपनि, जंहिंजो बाबा जीअं नेचर, बाबा जो असांखे शिक्षा ॾींदा आहिनि, है न। बाबा जो असांखे जीअं शिक्षायूं ॾींदा आहिनि, जीअं असांखे हलाईंदा आहिनि, जीअं स्वभाव संस्कार असां धारण करे हलूं था, त सभु चाहींदा आहिनि सभिनि जा ओड़ा ई हुजनि।
त हर संकल्प में भी सेवा, जॾहिं हर संकल्प में सेवा थींदी त व्यर्थ सां छुटिजी वेंदा, है न। त व्यर्थ सां छुटिजी वेंदो। त चेक करिणो आहे जो संकल्प उठो, जो सेकेंड बीतो, हुन में सेवा ऐं याद जो बैलेंस रहियो त रिज़ल्ट छा हूंदी? हर क़दम में चढ़ती कला। अगरि असांजी याद ऐं सेवा रहंदी त हर घड़ी चढ़ती कला थी वेंदी। हर क़दम में पदमनि जो पदम जमा थींदा रहंदा, तॾहिं त राज्य अधिकारी ठहींदव न। सिर्फ़ु छा करिणो आहे? बाबा खे यादि करिणो आहे ऐं पंहिंजो कर्म कंदा हलो त रिज़ल्ट सुठी थी वेंदी। त सेवा ऐं यादि जो चार्ट रखो, है न। बाबा जी यादि बि हुजे ऐं सेवा बि कंदा वञो, इन जो चार्ट रखो। सेवा हिकु जीवन जो अंग ठही वञे। सेवा हिकु जीवन जो अंग ठही वञे। बाबा चवनि था सेवा असांजी हिकु जीवन जो अंग ठही वञे। जीअं शरीर में सभु अंग ज़रूरी आहिनि, वैसे ब्राह्मण जीवन जो विशेष अंग सेवा आहे। बाबा चवंदा आहिनि असांजो श्वास छा आहे? उमंग उत्साह। ब्राह्मण जीवन जो श्वास आहे उमंग उत्साह ऐं सेवा आहे हिकु अंग। ॾाढो सेवा जो चांस मिलण भी भाग्य जी निशानी आहे। स्थान मिलणु, संग मिलणु, चांस मिलणु, इहे बि भाग्य जी निशानी आहे, है न। ॾिसो हिकु थींदो आहे बाबा जो ठहिण खां पोइ तव्हां जाते बि आहियो, अगरि हुन स्थान ते तव्हां निर्विघ्न आहियो, बाबा जी यादि में सहज रही सघंदा आहियो, बाबा जो ज्ञान बि ॿुधी ऐं ॿुधाए सघंदा आहियो, तव्हांखे संग बि सुठा मिलिया आहिनि। भले घर गृहस्थी में ई आहिनि, लेकिन कंहिंजी घर गृहस्थी में कोई हमेशह ई विघ्न विझंदा रहंदा आहिनि। कंहिंजी घर गृहस्थी में माण्हू मददगार हूंदा आहिनि, कोई न हूंदा आहिनि, त सभु प्रकार जो बि भाग्य हूंदो आहे। त भाग्य जी निशानी मतिलबु स्थान बि सुठो मिलणु, संग बि सुठो। कंहिंखे ॾाढी मुश्किलात थींदी आहे खान पान में, घर में रहण सहण में, है न। सम्झो कंहिंजे घर में माण्हू जो हलण चलण खाइण पीअण अशुद्ध आहे, हुन मां हिकु बाबा जो ॿारु निकिरी वञे त हुन जे लाइ भले बाबा मदद कंदा आहिनि, पर त बि लॻंदो आहे न। त बाबा असांखे चवनि था इहे बि ॾिसो भाग्य जी निशानी आहे। स्थान मिलणु, संग मिलणु, चांस मिलणु भी भाग्य जी निशानी आहे। तव्हां सभिनि खे सेवा जो गोल्डन चांस आहे। जंप लॻाइण जो सहज मिली वियो न, जंप लॻाइण जो सहज मिली वियो त सेवा जो सबूत ॾियणो खपे। मनसा वाचा कर्मणा संबंध संपर्क में रोज़ सेवा जी मार्क्स जमा करो, है न। रोज़ 3 प्रकार जी सेवा असां करूं, ये असांखे ध्यानु रखिणो आहे। मन सां बि करो, वाचा सां बि करो, कर्मणा सां बि गुणनि जो दान कंदा रहो। संबंध संपर्क में माण्हुनि खे अची करे पंहिंजे चहिरे ऐं चलन सां उन्हनि खे बाबा जो कुझु न कुझु गुण शक्ति दान ॾींदा वञो। जो ॿुधणु चाहे थो त वाचा जो ॾियो, तव्हां सां कोई कमु करे थो त बाबा जी यादि में कर्म करो त गुणनि जो दान थी वेंदो। मन साथ में त पूरो विश्व सदा असांजे साम्हूं रहे ई सही, है न। संबंध संपर्क में बि हर हिक खे दुआयूं ॾियो, दुआयूं वठो। हर सेवा केंद्र ते वैरायटी जो यादगार गुलदस्तो ज़रूरु हुजणो खपे। सभु प्रकार जी VIP जा सैंपल हुजणा खपनि। VIP जी सेवा विशेष स्थान ते करणी खपे।
है न। हर सेवा केंद्र ते वैरायटी जो यादगार, मतिलबु ॾिसो कंहिं सेवा केंद्र में ॿार बि अचनि, मातायूं बि अचनि, पुरुष बि अचनि, भाई बि अचनि, युगल बि अचनि, कुमार कुमारियूं बि अचनि, ॿार बि अचनि, ऐं कोई डॉक्टर, कोई इंजीनियर, हर क्षेत्र मां बि कोई अचे त सुठो गुलदस्तो ठही वेंदो। त ईअं बाबा असांखे चवनि था कि हर सेवा केंद्र ते वैरायटी यादगार गुलदस्तो ज़रूरु हुजिणो खपे। ॿी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, हिकु रस स्थिति ठाहिण जो सहज साधना, हिकु बाप सां सर्व संबंधनि जो अनुभव करो। असांजी स्थिति हिकु रस कीअं थींदी? अॼु बि वरदान में बाबा चई न, हिकु बाप ऐं सेवा, त सर्व आकर्षणनि सां मुक्त थी वेंदासीं, त हिकु रस स्थिति थी वेंदी। हाणे बाबा बि हिते चवनि था, बाबा हिकु रस स्थिति ठाहिण लाइ सर्व संबंधनि जो बाबा सां अनुभव करो। सदा हिकु बाप जी यादि में रहण वारा, हिकु बाप सां गॾु सर्व संबंध निभाइण वारा आहियो न। सदा हिकु बाप जी यादि में रहण वारा, हिकु बाप सां गॾु सर्व संबंध निभाइण वारा आहियो न। हिकु रस स्थिति में रहंदा आहियो न। हिकु बाप द्वारा सर्व रस अर्थात सर्व प्राप्तियुनि जो अनुभव करण वारा। सर्व बाप द्वारा सर्व रस अर्थात सर्व प्राप्तियुनि जो अनुभव करण वारा, हिनखे चइबो आहे हिकु रस स्थिति में रहण वारा। मतिलबु हिकु ई बाप सां असांखे सर्व प्राप्तियुनि जो रस अनुभव थिए, ॿियो कोई बि ॾेखारे में ई न ॾे असांखे। मतिलबु हूंदे हुए बि, जीअं सम्झो कंहिंजो कोई प्रिय संबंधी, कोई प्रिय मित्र, कोई प्रिय चीज़ मिली वेंदी आहे न कंहिंखे, त हुनखे आजू बाजू छा थो थिए छा नथो थिए हुनखे कोई बि सुध बुध न हूंदी आहे। त ईअं बाबा असांखे चवनि था, हिकु बाप सां सर्व प्राप्तियूं थियनि, ॿियो कुझु ॾेखारे में ई न ॾे, सिवाय बाप जे ॿियो कोई वस्तु ई ॾेखारे में न ॾे जो ॾिसूं। बाबा जे सिवाय कोई ॿुधाइण वारो आहे जंहिंसां ॿुधूं। हाणे ॿिए कंहिंजी ॻाल्हियूं सुठी लॻंदियूं आहिनि, भले कन में पवंदियूं आहिनि, लेकिन असांजो त इंट्रस्ट न आहे न हाणे अहिड़ी ॻाल्हियुनि में। कोई छा बि करे थो, छो बि करे थो, कोई कंहिंखे छा बि उल्टो सुल्टो चए थो, हाणे इंट्रस्ट ईंदो आहे छा भई कन लॻाए ॿुधूं या कलाक वेही ॿुधूं, हिन छा कयईं, हिन छो कयईं, न कोई ज़रूरत न आहे। जातां खां कोई आवाज़ बि अचे थी त शांती 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 करो। ॿ ॼणा लड़ाई बि करनि था, नथा टवनि त चओ हीअं न सोचो छो न ठहींदा आहिनि, छा चईंदी आहे, पतो ई आहे छा चईंदा हूंदा, पतो आहे न। त हाणे असांखे इंट्रस्ट ईंदो आहे, चल ठीकु आहे, चल ठही वेंदा, चल ठीकु आहे, ख़ुशि रहनि, सभु ठीकु ठाक थी वेंदो, सभु मिली जुली करे रहंदा, सभु सुठी रीति रहंदा, बसि इहे जीअं शांती करे, हीअं शांती करे। हाणे उहा थोरी इच्छा थींदी हूंदी है न, त हिकु बाप सां ई ॿुधूं, ॾाढनि खे ॾिसी बि वरितो, ॿुधी बि वरितो, हुनजो परिणाम बि ॾिसी वरितो। ॾाढनि बाबा चवनि था, हाणे हिक जी यादि में हिकु रस, ॾाढनि खे छॾे हिक जी यादि, हिक खे ॾिसो, हिक सां ई ॿुधो, हिक सां ई वियो, हिक सां ई उथो, हिक सां ई खाओ न। हाणे बि इच्छा थींदी आहे, चेक करो, तव्हांखे पतो लॻे कि फलाणे ॿिन्हिनि जी लड़ाई थी वई आहे, त इच्छा थींदी आहे, अच्छा छो थी, हा उहा ई ख़राबु हूंदी, उन ई चयो हुनईंसि, ॾाढी ख़राबु आहे उहो। अॼु बाबा चई न, कंहिंजे लाइ कोई व्यर्थ ॻाल्हि अहिड़ी वेड़ी फैलाइण कि हीअं कंदी आहे, जानकारी जे लाइ सभु ठीकु आहे, लेकिन साथ साथ बाबा चईंदा न, सत्यता खे असां जिद सां सिद्ध न करे सघंदा आहियूं, सभ्यता पूर्वक। त इहे बि पाप आहे, अगरि ॿियनि जे बारे में अगरि असां फैलायूं था, चऊं बि था न वायुमंडल में, मुख सां बि चई छॾियो कि अहिड़ी आहे,
त बि पाप हिन सभिनि पापनि सां बचण लाइ हाणे यादि रखो, हिकु सां ई ॿुधणो आहे, हिक खे ई ॾिसणो आहे, हिक सां ई उथणु वेहणु खाइणु पीअणु हिक खे ई ॾिसणो आहे, हिक जी ई यादि में रहणो आहे। अनेकनि सां निभाइणु मुश्किल हूंदो आहे न, हिक सां निभायो त अनेकनि सां निभाए वेंदो, हिक सां सुठी रीति निभायो त अनेकनि सां निभाए वठंदो। अनेक जन्म अनेकनि सां निभायो, बाप सां अलॻि, टीचर सां अलॻि, गुरू सां अलॻि। हाणे सहज तरीक़ो बाबा ॿुधायो आहे कि हिक सां निभायो, जाते ॾिसो उते हिकु ई ॾिसो। इन खे ई भावना जे कारण भक्ति में सर्वव्यापी चई छॾियो अथनि, है न। असां हिक सां ई निभाइणु सिखूं था न, त जाते ॾिसो उते हिकु ई हिकु, मतिलबु बाबा जो ॿार ई ॿार, बाबा जो ॿार ई ॿार, सभु बिंदी बिंदी बाबा जा ॿार आहिनि। असां त हिन रीति पुरुषार्थ कयो, हिन रीति करूं था त हिन खे भक्ति मार्ग में माण्हुनि छा करे छॾियो आहे कि भॻवानु ई भॻवानु आहे, भॻवानु सर्वव्यापी आहे। लेकिन हिते असां पुरुषार्थ करूं था, हिक खे ई ॾिसूं, हिक सां ई ॻाल्हायूं, हिक सां ई उथूं विहूं, यादि करूं। भक्ति मार्ग में उन्हनि खे छा करे छॾियो अथनि कि सभु हिकु ई आहिनि, सर्वव्यापी आहे भॻवानु। उहो चई ॾींदा आहिनि तू ही तू, तव्हां सदा बाप सां गॾु जो अनुभव कंदा आहियो। असां चईंदा आहियूं बाबा ई बाबा, बाबा ई बाबा। उहो चईंदा आहिनि तू ही तू, जाते ॾिस तू ही तू। फ़र्क़ु थी वियो न, जाते वञो हुते बाप ई बाप अनुभव थिए। असां हीअं था करूं कि उथणु वेहणु खाइणु पीअण में बाबा जी ई अनुभूति थिए। उन्हनि सम्झी वरितो कि जाते ॾिस तू ही तू। टी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, मुंहिंजोपन समाप्त करण सां डबल लाइट स्थिति। सभिनि बाप सां पूरो अधिकार वठी वरितो आहे। चेक करो, बाबा सां पूरो अधिकार वठी वरितो अथव। पूरो अधिकार वठण लाइ पुराणो सभु कुझु ॾियणो पए। बाबा खां पूरो अधिकार वठण लाइ पुराणो सभु कुझु ॾियणो पए। त ॿई सौदा कया न, या तुंहिंजे खे मुंहिंजो, तुंहिंजो सो मुंहिंजो, लेकिन मुंहिंजे खे हथ न लॻाइणो। या बाबा खे सभु कुझु ॾिनो आहे न, पूरो अधिकार वठण लाइ पुराणो सभु कुझु ॾिनो आहे। या तुंहिंजो मुंहिंजो आहे, लेकिन मुंहिंजे खे हथ न लॻाइणो, मुंहिंजो ई आहे। ईअं त न आहे न। जॾहिं हिकु शब्द बदिली वेंदो आहे, अर्थात मुंहिंजे तुंहिंजे में बदिली वेंदो, त डबल लाइट थी वेंदो। जब सभु कुझु बाबा जो ई आहे त पोइ असांखे कुझु आहे ई न, असांजो कुझु आहे ई न, त डबल लाइट थी वियो न। जरा बि मुंहिंजोपन आयो त मथां खां हेठि अची वेंदो। तुंहिंजो तोखे अर्पण त सदा डबल लाइट, सदा मथे उड़ंदा रहंदा, अर्थात ऊची स्थिति में स्थित रहंदा न। अगरि असां मुंहिंजे खे तुंहिंजे में अर्पण करे छॾियो त सदा ई डबल लाइट, अर्थात सदा ई ऊची स्थिति में स्थित रहंदा। त ऊचो उठण लाइ मुंहिंजे खे तुंहिंजे में परिवर्तन करो, हिकु स्थिति जे लाइ सर्व संबंध जो अनुभव करो, पंहिंजी राजधानी खे सजाइण लाइ यादि ऐं सेवा में रहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।